बुलेटिन में अवाची बली का था जिक्र करना से वाक़े जो तो सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एहसन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छो। गुलिस्तानी जोड़ के ब्लॉक तेहरा में आशा मस्जिद वट बारन के स्कूल छड़न लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बिहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल की सख्त मजम्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन जियालन जाच हिवायत सुबाणी का समूरी सिंध अदालती कार्रवाई जो बाइकआउट होंदो। आगा कई पिया कि सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एहसन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छो। गुलिस्तानी जोड़ के ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वट बारन के स्कूल छड़न लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बिहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल की सख्त मजम्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छो आहे। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एहसन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छो। गुलिस्तानी जोड़ के ब्लॉक तेहरा में आशा मस्जिद वट बारन के स्कूल छड़न लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बिहारे फायरिंग कई। धरती टीवी वाक़े जा सीसीटीवी फुटेजेस हथ करे वरता आहिनि। फुटेजेस में एडवोकेट इरफान अली मर के ब्लैक कलर की कार में ड्राइवरन सां गॾु वेंदे ॾिसी सघिजे थो। गाड़ी आशा मस्जिद वेझो जीअं ई स्लो थी त हेलमेट पातल मोटरसाइकिल सवार ॿ हथियारबंदन गाड़ी के फेरे आया ऐं पुठियन सीट ते वेठल इरफान अली मर ते फायरिंग करे कत्ल करे छो। फुटेजेस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार पुरसुकून तरीक़े सां कार्रवाई करे फरार थी विया। पुलिस मूजिब शुरुआती जांच में वाक़ियो टारगेट किलिंग लगी रहियो आहे जंहिंजे मुख़्तलिफ़ रुखन सां वाक़े की जांच शुरू कई वई आहे। जांच ऑफिसर जो चवणु आहे त टारगेट किलर साॼे हथ सां कार ते फायरिंग कई जेकी इंतहाई माहिर निशानेबाज़ हुआ। वाक़े वारे हंधि तार 30 कोर्ट जा 3 कोल मिलिया आहिनि। ॿिए पासे कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर जे कत्ल जी सख़्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। कराची बार जे जनरल सेक्रेटरी आमिर नवाज वड़ाई चयो आहे त वकील एहतजाज तौर अदालतन में पेश न थींदा। इरफान अली मर जे कत्ल में मुलविस जवाबदारन के बिना देर गिरफ्तार कयो वञे। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में एडवोकेट इरफान अली मर के 5 गोलियूं लॻण जी तस्दीक थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला चलंगी खान। जी अब्दुल्ला आगाह कजो। जी बिल्कुल एसएसपी ओभर कमर रज़ा जिसकानी जे इरफान मर कत्ल जे धरती टीवी सां ख़ासि ॻाल्हि ॿोधनि चयो आहे त इरफान मर पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾे मोटी रहियो हो त खेसि निशानो बणायो वियो आहे। हुन सां गॾु इरफान मर कार पाण ड्राइव करे रहियो हो, संदसि को ड्राइवर न हुयो पर इरफान मर सां गॾु संदसि 14 सालनि जो भाणेजो गॾु हो जेको हुन मामले में मौजूद रहियो आहे। एसएसपी जेको ईस्ट इहो पिणु ॿुधायो आहे त मामलो टारगेट किलिंग लॻी रहियो आहे जंहिंमें 5 गोलियूं लॻियूं आहिनि जेके 2 सीने में आहिनि जंहिंजे सबब सां मौत थियो आहे। हुन सां गॾु मामले जी जांच शुरू कई वई आहे। सीसीटीवी फुटेज ऐं कॉल हथ पिणु कया विया आहिनि। एसएसपी कमर जिसकानी पिणु ॿुधायो आहे जिते मामलो थियो हुते शहरनि जी अचवञ पिणु हुई। 2 स्कूल जी शागिर्दनि उन सॼे मामले खे साम्हूं ॾिठो जिन खां पुछाॻाछ कई हुई। शागिर्दनि ॿुधायो त ड्राइवर साइड खां फिरी करे जेको आहे सो हुनखे 3 पहिरियों ऐं बाद में फायर कया विया। शागिर्दनि ॿुधायो त खेनि न बीहण जो पिणु जेको आहे मोटरसाइकिल सवार हथियारबंदन इशारो करे वेहण जो चयो। इरफान जे घर वारनि सां पिणु जेको आहे एसएसपी ॿुधायो त ॻाल्हि ॿोल थी आहे जंहिं चयो आहे त कंहिं सां बि का ज़ाती दुश्मनी न हुई। जेको मामलो आयो आहे इहो इत्तफ़ाक़ी थियो आहे या टारगेट कयो आहे। हुन ते वधीक एसएसपी पारां जेको आहे ॿुधायो पियो त जांच शुरू करे छॾी आहे। हुन सां गॾु मां इहो पियो वाज़े कंदो आहे त जेको आहे सिंध बार काउंसिल पारां सुभाणे अदालती पूरे सिंध अंदरि बाइकाट कयो वियो आहे। हुन सां गॾु जेको आहे इरफान मर सेक्रेटरी सिंध बार काउंसिल हुयो हुनजे हवाले सां मां इहो वाज़े कंदो आहे त हिन वक़्तु जेको आहे सो पूरी कराची बार एसोसिएशन पारां जो कमु छॾे हड़ताल करे अदालती बाइकाट करे जेको आहे कोर्ट खां ॿाहिरि निकिरी आहे। मां इहो वाज़े कंदो आहे त हिन मामले जो सीएम सिंध पिणु नोटिस वरितो आहे जंहिंमें पिणु जेको आहे इजलास में वॾे वज़ीर मुराद शाह चयो आहे त कहिड़ी बि सूरत में इरफान मर जेकी कातिल हुननि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। जी महिरबानी अब्दुल्ला सोलन खे आगाह करण जे लाइ। सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एहसन बार काउंसिल के हथियारबंदन
फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छो। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वट ॿारनि के स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंद गाड़ी बिहारे फायरिंग कई। धरती टीवी वाक़े जा सीसीटीवी फुटेजेस हथ करे वरिता आहिनि। फुटेजेस में एडवोकेट इरफान अली मर के ब्लैक कलर जी कार में ड्राइवर सां गॾु वेंदे ॾिसी सघिजे थो। गाड़ी आयशा मस्जिद वेझो जीअं स्लो थी, हेलमेट पातल मोटरसाइकिल सवार ॿ हथियारबंद गाड़ी के फेरे आया ऐं फुटेज जी टिवीटर इरफान अली मर ते फायरिंग करे क़तल करे छॾियो। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह कराच में वकील इरफान मर जे टारगेट किलिंग जो नोटिस वठी छॾियो आहे। वाक़ई ॿुधाए त वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह इरफान मर जे क़त्ल जो नोटिस वठंदे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मुराद अली शाह चयो आहे त वकील इरफान मर जे कातिलनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वञे। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह कराची में वकील इरफान मर जे टारगेट किलिंग जो नोटिस वठी छॾियो आहे। वाक़ई ॿुधाए त वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह इरफान मर जे क़त्ल जो नोटिस वठंदे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आगाह पिया वाक़ई वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह कराची में वकील इरफान मर जे टारगेट किलिंग जो नोटिस वठी छॾियो आहे। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह इरफान मर जे क़त्ल जो नोटिस वठंदे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह कराची में वकील इरफान मर जे टारगेट किलिंग जो नोटिस वठी छॾियो आहे। वाक़े आगाह कयूं पिया वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। जी नाज़रीन वाक़े आगाह कयूं पिया वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह कराची में वकील इरफान मर जे टारगेट किलिंग जो नोटिस वरितो आहे। अब्दुल्ला सोलंकी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे, छा कहिड़ी अॻिराई थी सघी आहे? जी बिल्कुल मरवी ॾिसो वज़ीर आला सैयद मुहम्मद अली शाह जी अॼु सदारत में जेको इजलास में जीअं वज़ीर आला बैठक कई त वज़ीर आला सिंध चयो त वकील इरफान मर जी जेकी टारगेट किलिंग वारो मामिलो आहे उन नोटिस में चयो त मूंखे कहिड़ी बि हालत में इरफान मर जा कातिल जेको आहे सो गिरफ़्तार करे न वञनि, जेकॾहिं त शहर में जेको आहे सो स्ट्रीट क्राइम ते कंट्रोल न आहे उन ते कंट्रोल कयो वञे। वज़ीर आला सिंध इहो पिणु चयो त FBI एरिया में जेकी बैंक डकैती थी आहे उन्हनि जो बि केस फौरी ट्रेस कयो वञे। वज़ीर आला सिंध एडिशनल IG कराची जी हिदायत कई त स्ट्रीट क्राइम डकैती उन सां गॾु जेकी ॻाल्हियूं पूरियूं ऐं जेको कंट्रोल उहो कयो वञे। जॾहिं त वज़ीर आला सिंध जेको आहे सो अॼु जेको इहो अफ़सोसनाक वाक़ियो जेको इरफान मर वारो थियो आहे उन ते पिणु जेको नोटिस चयो त मूंखे कंहिं बि सूरत में कराची जेको आहे सूरत जी कराची सूरत हाल आहे उहो पुरअमन खपे। मां चाहियां थो त शहर में बिला ख़ौफ़ माण्हू शहर में जेको आहे घुमण सां गॾु वज़ीर आला सिंध जेको आहे ॾखण में ख़ासि तौर ते जेके मोबाइल ऐं हुन सां गॾु कार फुर वारो वाक़िया आहिनि उहे पिणु जेको आहे सो हुन में घोर ठुकिया ऐं हुन सां गॾो एडिशनल IG कराची खे हिदायत कई त कराची अंदरि जेके टारगेट किलिंग जा वाक़िया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते नोटिस वठी बंदि करणु घुरिजे। अच्छा अब्दुल्ला, आगाह कजो त पुलिस हिन महिल ताईं छा कार्रवाई कई आहे? तक़रीबन 8-9 घंटा गुज़री चुका आहिनि। देखो इन हवाले सां मुंहिंजी SSP जेको आहे सो ईस्ट कमर गिस्कन सां ॻाल्हि ॿोल थी, जंहिंजो चवणु आहे त असां कोशिशि कयूं पिया हिन वक़्तु शाहिदियूं गॾु कयूं आहिनि ऐं हुन सां घर वारनि सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। SSP कमर गिस्कानी इहो पिणु चयो आहे त जेको आहे सो हिन वक़्तु जेको हुननि जे घर वारनि ॿुधायो आहे त कंहिं सां का दुश्मनी न हुई, हुनजे बावजूदि जेके हुतां जेके फायर सेल हुया उहे खोल हुन सां गॾु शाहिद माण्हू जेके अखियुनि ॾिठा शाहिद हुया उहे पिणु जेको हुननि शाहिदियूं गॾु कयूं वियूं आहिनि। वधीक जेको आहे जांच कई पई वञे। SSP कमर गिस्कानी पिणु चयो आहे त CCTV फुटेजनि में ॾिसी सघिजे थो त वाक़ियो जेको आहे सो टारगेट सेल आहे, जंहिंखां पोइ उन्हनि जी वधीक जांच कई पवंदी। महिरबानी अब्दुल्ला आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, अब्दुल्ला सोलंकी असांखे आगाह करे रहियो हो। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह कराची में वकील इरफान मर जे टारगेट किलिंग जो नोटिस वठी छॾियो आहे। वाक़ई आगाह कयूं त वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह इरफान मर जे क़त्ल जो नोटिस वठंदे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी
जी नाज़रीन आगा कई पिया वाक़ई सिंध जी राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छो। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक तेरह में आशा मस्जिद वट बारन के स्कूल छड़न लाइ फींदड़ इरफान अली मर ते आशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बिहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छो है। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो आहे सुभाणे का समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। सिंध जी राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छो है। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक 13 में आशा मस्जिद वट बारन के स्कूल छड़न लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बिहारे फायरिंग कई। नाज़रीन वाक़िया आगा कई पिया सिंध जी राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छो। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक 13 में आशा मस्जिद वट बारन के स्कूल छड़न लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बिहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छो है। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो आहे सुभाणे का समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। सिंध के मुख्तलिफ शहरन में भी अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। हैदराबाद सिख लाड़काड़ो मीरपुर खास काफ़ी शहरन में अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। वाक़ई आगा कई पिया वाक़ई बाबत सिंध जी राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छो। वाक़ई बाबत सिंध के मुख्तलिफ शहरन में अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। हैदराबाद जी सूरत मालूम कंदासीं शबीर अब्दुल लाइन ते मौजूद आहे। जी शबीर आगा कजो। जी बिल्कुल हैदराबाद में कराची सेक्रेटरी सिंध बार काउंसिल एडवोकेट इरफान महर के कतल वाक़े खिलाफ हैदराबाद में वकीलन अदालती कार्रवाई जो बाइकाट करे छॾियो आहे जेको हाई कोर्ट बार ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां गॾियल तौर बाइकाट कयो आहे। जेको अदालती कार्रवाई जे ओचिते बाइकाट सबबि साइलेंट पारां वापसी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जेको बार के सदर इसरत अली लोहर ऐं मोहम्मद आसिफ शेख मुतालबो कयो आहे त वकील अॻवान जे कतल वाक़े